अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे लेखक अयाज़ लतीफ़ दाए जो लेख जंहिंजो उनवान आहे सिंध जो वजूद वेरियुनि खां कीअं बचाए सघिजे थो। सिंध जे अंदरि तमामु वॾा तमाशा थी रहिया आहिनि। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे सिंध जो वजूद नथो वणे। असली मालिकनि जे इशारे ते सिंध जे ख़िलाफ़ु ज़हर ओगा थींदा रहनि था, पर सिंध जी कुंड कुड़िछ मां जॾहिं उनजे सिंध दुश्मन अमल ख़िलाफ़ु मज़ाहिमत थिए थी त उन्हनि खे पंहिंजे मौक़िफ़ तां वापसि थियण में का देरि नाहे लॻंदी। जहिड़ी तरह ताज़ो गवर्नर हाउस सिंध जी वहदानियत खे चैलेंज कयो, खुलेआम उन्हनि सिंध जे विरहाङे खे फोकस करे ईअं महसूसु कयो त सभु सिंधी उन मौक़िफ़ खे मज़ाक़ सम्झी नज़रअंदाज़ करे छॾींदा, पर उन्हनि खे कुझु लम्हनि में ख़बर पइजी वई त सिंध जो शऊर सुतल न आहे। हाणे उहे सिंध जे वजूद जा दुश्मन सिंधी माण्हुनि जी कावड़ खे कुझु घटाइणु चाहिनि था, जीअं ॿीहर वरी नए अंदाज़ में नए डिक्टेशन तहत का साज़िश करे सघनि। सोशल मीडिया बि अजीब जहान आहे। इहा ख़बर नाहे हूंदी त जेको माण्हू फेसबुक ते लाइव अची सिंध जे दर्दनि सां भरियो पियो आहे, उन जो अंदरूने खाना वजूद सिंध धरती ऐं सिंधी माण्हुनि लाइ केतिरो ख़तरनाक आहे। जेकॾहिं को माण्हू कंहिं शऊरी ऐं फ़िक्री रस्ते जे मामरनि खां बाख़बर हूंदो आहे त उन खे ख़बर पइजी वेंदी आहे त जेको शख़्स ॻाल्हाए थो उन में केतिरी सचाई आहे, छाकाणि त उन जे समूरे पस मंज़र खे साम्हूं रखिणो हूंदो आहे। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी जंहिं नमूने गवर्नर हाउस खे सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशुनि जो मर्कज़ बणायो ऐं असली वाघ धणियुनि बि इहो ॼाणे वरितो त सिंध जे 7 करोड़ माण्हुनि खे मात ॾियणु झुकाइणु हाणे उन्हनि जे वस जी ॻाल्हि नाहे। कारपोरेट फार्मिंग जो इशू हुजे, सिंधू दरिया जे पाणी ते धाड़े लॻाइण जो मामिलो हुजे, धारियुनि जी यलगार जो मसइलो हुजे, इंफ्रास्ट्रक्चर जी बर्बादी हुजे, बेरोज़गारी जो अज़ाब हुजे या सिहत जे सहूलियतुनि जो फुक़दान हुजे, बदतरीन हुक्मरानी हुजे या क़ौमी वजूद सां वाॻियल ॿिया मसइला हुजनि, उन्हनि ते सिंध जा माण्हू ओचितो भड़को ॾेई ॿाहिरि निकिरी था अचनि। अवामी मज़ाहिम जी पुरमन मज़ाहिमत हिन वक़्तु समूरी दुनिया जो अहम मोर्चो आहे। उन पुरमन जदोजहद ऐं मज़ाहिमत जे करे ई सिंधी माण्हुनि खे शानदार कामयाबियूं मिली रहियूं आहिनि, पर असांजे सिफ़नि जे अंदरि अहिड़ा चालाक ऐं मकार माण्हू वेसा घाती करे सम्झंदा आहिनि त समूरी क़ौम बेवकूफ़ आहे। ताज़ो जॾहिं गवर्नर खे सिंध जी मज़ाहिमत जो मुंहुं ॾिसणो पियो त हुनखे यूटर्न वठिणो पियो, लिकी वियो ऐं हिन वक़्तु बि असां सभिनी सिंधी माण्हुनि खे हुनजे वजूद मां नस्ली कटरपणे जी धप अची रही आहे। उन माहौल में हुनजी तारीफ़ करण जो मतिलबु आहे त सिंधी माण्हुनि जे मौक़िफ़ जी तरदीद करे पंहिंजा ज़ाती ऐं ख़सीस मुफ़ाद हासिल कया वञनि। हर माण्हू जो किरदारु आहे, हर को पंहिंजे दुकान जो होको ॾींदो आहे, पर उमरकोट में सिंधी नियाणी सां वहशत वारे वाक़े ते गवर्नर जूं हमदर्दियूं वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे, जंहिंमें गवर्नर चए थो त उमरकोट जे नियाणियुनि खे कराची जे हिकु कॉलोनी में 80 गज़ जा प्लाट ॾिना वेंदा। अहिड़े माहौल में जॾहिं सिंध जे गवर्नर सां सिंधी माण्हुनि जी नफ़रत उरूज ते आहे, उन नफ़रत खे मीठ मोहबत में बदिलाइण जो इख़्तियार कंहिं फ़र्द खे कंहिं ॾिनो आहे। वक़्त जी अहम ज़रूरत इहा बि आहे त सिंध जे सभिनी क़ौम परस्त धुरियनि ऐं वतन दोस्त माण्हुनि खे सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करणु घुरिजनि। ज़ाती अनाउनि जी ॻाल्हि मां उन्हनि खे अॻिते वधी इहो सम्झणु घुरिजे त उनजी धरती ते ख़तरे जूं घंटियूं वॼी चुकियूं आहिनि। अंग्रेज़नि जी पॉलिसी वांगुरु असांखे हाणे वेढ़ायो ऐं हुकूमत करियो वारी पॉलिसी जे हवाले कयो वियो आहे। तारीख़ कंहिंजो बि इंतज़ारु नाहे कंदी, किथे ईअं न थिए जो असांखे घणी देरि थी वञे ऐं असां पंहिंजे वजूद जी जंग हाराए विझूं। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अयाज़ लतीफ़ दायो जो लिखियल लेख। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जीअं त अवीं ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी बुनियादनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे बुनियाद ते हलाए रहिया आहियूं। इन जे करे
असांखे इन इदारे खे हलाइण लाइ ऐं पेरनि ते बीहारण लाइ अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। हीअं असां सां ईमेल वसीले या व्हाट्सअप वसीले राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट तोड़े प्रोग्रामनि जे बैनर ते मुकमिल पतो मौजूदु आहे। असां सां राब्तो करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।